अरे सिंधिया कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? बाबा अॼु असीं वरी तव्हांजे तॾे विया आहियूं। छा कयूं बाबा, पंजनि जो अहसासु हूंदो आहे, अचिणो पवे थो। हाँ साईं, इहो अहसास बि बसि इलेक्शन जे वक़्तु थी वेंदो। बाक़ी आम ॾींहंनि में रुॻो अव्हांजी औताक जे भरिसां लंघूं था, तॾहिं में अव्हांजा कमदार ईअं था ॾिसनि जहिड़ो उन्हनि जे घर मां पिया लंघूं। अरे बाबा छॾ इन्हनि खे, हे त आहिनि ॼट, इन्हनि ते कहिड़ी मया। हाँ साईं, तव्हां त बसि इंग्लैंड मां मास्टर करे आया आहियो, बाक़ी हे अनपढ़ियल आहिनि। तव्हां इन्हनि में बसि कपिड़नि जो फ़र्क़ु आहे, बाक़ी तरबियत ऐं सोच त साॻी आहे। ऐं रईस इज़त जी ॻाल्हि न, तूं लाठी में वेठी दे इज़त जी ॻाल्हि मां कराईं थी पूरा। ऐं ॻाल्हि ॿुध, इहा ॾाढ मुड़सी वञी ॿिए किथे ॾेखार। मूंखे ख़बर आहे तो कहिड़ा क़िला फतेह कया आहिनि। चांहिनि जी अदड़ी त सॼी औताक खे ॿुहारो ॾियण ऐं रेस जी गाॾी जा टायर धोअण खां अलावा ॿियो कुझु अचे थो? हा त असां वटि हिकिड़ो वोट मंगे, कहिड़ा संग मंगे जो गरम पिया थींदई। वोट बि तो वारे रईस खे छो ॾियूं? पहिरीं इहो ॿुधाए, को ख़ासि मनसूबो, को ख़ासि कमु, को ख़ासि मक़सदु जेको तो वारे रईस इन 5 सालनि में आवाम जी भलाई जे लाइ पूरो कयो हुजे। बाक़ी वीगो ते 2 गार्ड 4 चमचा खणी शहर मां चकर हणी वरी अची औताक ते वेही 5 किसा ॿुधाइण में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? इहो कमु त चाचो खमीसो बि करे वेंदो। पोइ छा इन जे करे वोट ॾियूं? पुटु पोइ हीअ रोड छा प्लेन ठाराया आहिनि? रईस ॻोठ वारनि जे घर कहिड़ियूं टूटियूं बीठियूं आहिनि जिन्हनि खे रोडनि जी ज़रूरत हुई। तक़रीबन माण्हू पंधु वञी स्टाफ जा सामान वठी ईंदा आहिनि। 2-3 ॼणनि वटि गॾे गाॾियूं आहिनि। हाणे गॾे खे कहिड़ो फ़र्क़ु थो पवे त पके रोड था हले या कचे था? बाबा तूं चाहीं छा थो, इहो ॿुधाए। तोखे ज़ाती तौर ते कंहिं शइ जी ज़रूरत आहे त ॿुधाए, मिली वेंदी। मूंखे जेको घुर्जे उहो ॾियण जी तुंहिंजी औकात कोन्हे। पहिरीं ॻाल्हि त हिते इलेक्शन सिर्फ़ु आम माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण लाइ कई वेंदी आहे। इन जो आवाम जी वोटिंग सां को तालुक नाहे हूंदो। ॿी ॻाल्हि जेकॾहिं तूं ॼाणण थो चाहीं ऐं छा थो चाहियां त ॿुधी वठ। मुंहिंजी ख़्वाहिश रोड नलको या सोलर प्लेट न आहे। इहे सोलर नलका वञी पाण खणो ऐं पंहिंजनि वाठनि खे ॾियो। आउं सिर्फ़ु एतिरो चाहियां थो त असां सां सिर्फ़ु हिकु दफ़ो असांजे महरूमियनि ऐं अव्हांजे अयाशियुनि जो हिसाबु कयो। असांखे जवाबु ॾियो त छो असांजा ॿार सरकारी स्कूलनि में तालीम लाइ धिका खाईंदा वतन ऐं अव्हांजा सभागा बग़ैर के ख़ौफ़ जे अयाशियूं कंदा वतन। जेकॾहिं असीं कमायूं था तॾहिं खाऊं था त पोइ अव्हां में इहो रिवाज छो कोन्हे? ऐं जेकॾहिं हुकूमत अव्हांखे हर सहूलियत ॾिए थी त पोइ असांखे छो नथी ॾिए? गाॾी मुफ़्त, पेट्रोल मुफ़्त, खाधो खुराक मुफ़्त। जेकॾहिं अव्हां मुरियो बि सरकारी ख़र्च ते कयो था त पोइ असांखां हैदराबाद खां कराची वञण जो किरायो छो थो वरितो वञे? छो असांखां मामूली नौकरी जे लाइ बि उठ जेॾियूं टेस्टूं वरितियूं वञनि? छा तालीम जे वज़ीर खां कॾहिं IBA वारनि टेस्ट वरिती आहे? कानून जे वज़ीर कॾहिं कमीशन पास कई आहे? सिहत जे वज़ीर खां कॾहिं मेडिकल हेल्थ सर्टिफिकेट जी डिमांड कई वई आहे? आख़िर छो सभु अज़ाब, सभु ज़ुल्म गरीब माण्हुनि जे मथां छो? महिनत असीं कयूं, टैक्स असीं ॾियूं, पोइ बि साह साह जो हिसाब ॾियूं त पोइ छा दिलि में बग़ावत जी बाहि कोन ॿरंदी? हिकिड़े मख़सूस तबिके जे अयाशियुनि जे करे करोड़े इंसान पंहिंजूं ख़्वाहिशूं मारे जीअनि। इहो किथे जो इंसाफ़ आहे? इन्हनि 76 सालनि में मूंखे ॿुधायो त तब्दीली कहिड़ी आई आहे। 47 में बि चंद ख़ानदान हुआ, अॼु बि ओतिरा ई आहिनि। किथे रोड ठहियो, किथे नलको मिलियो, इहा तरक़ी नाहे। इनखे तरक़ी अव्हां जहिड़ा नाहिल सियासतदान चवंदा आहिनि जिन्हनि खे न सियासत जी ख़बर आहे, न ई ज़िंदगी जे कंहिं फ़लसफ़े जी ॼाण आहे, न तारीख़ मां वाक़िफ़ आहिनि, न वरी को आलमी अदब पढ़ियो आहे। इन्हनि खे अंग्रेज़नि जी चापलूसी जे करे जागीरूं छा मिलियूं? अॼु असां लाइ सभु मोतबर थी विया। उहा ई वॾेर की सोच, उहो ई तल्ख़ लहजो। अमीर वरी पाण खे ग़रीब आवाम जा नुमाइंदा था सॾायो। अमीर उहे अमीर सियासतदान आहियो जिन्हनि खे गुरबत जेकॾहिं ख़्वाब में बि अची वञे त ॿिए ॾींहुं घर ख़ैरात करे कलंदर ते पड़ चाढ़ाईंदा आहिनि। अमीर नुमाइंदगी कयो। अव्हांजे करतूतनि, अव्हांजे ज़ुल्मनि ऐं अव्हांजे अयाशियुनि जे करे हाणे हिन मुआशिरे सेहतमंद माण्हू पैदा करण ई छॾे ॾिना आहिनि। हाणे जेका बि लोध ॾिसो था सभु बीमार आहे। बुनियादी सवाल इहो आहे त तरक़ी, ख़ुशहाली ऐं तब्दीली जे लाइ उहा अवाम खपे जेका अक़ल जे बुनियाद ते इल्मी मैदान में जदोजहद करे। उहा किथां अचे? अव्हांजे गलीज़ रस्मनि सुठा ऐं अक़लमंद इंसान छॾिया किथे आहिनि? हाणे असीं सभु हिक ॿिए खां निजात जा रस्ता पुछूं पिया। ख़बर कंहिंखे बि कोन्हे त असल रस्तो कहिड़ो आहे। पोइ बि हिक ॿिए जे दिलि रखण जे लाइ बसि दिलासा ॾींदा घुमूं। हाणे हिन मुआशिरे जो मिसाल फ्रांसीसी ड्रामे ख़ुदा जो इंतज़ार जे 2 किरदारनि लकी ऐं पोज़ोकी जहिड़ो थी वियो आहे, जेके हिकिड़ी जॻह ते वेही ख़ुदा जो इंतज़ार कनि था ऐं उतां गुज़रंदड़ हर शख़्स खां ख़ुदा जो ॾस पुछनि था। जॾहिं को बि ॾस पतो नथो मिले त पंहिंजे ई गिरेबान में ॾिसनि था। इन्ही बेमक़सद मश्क में हिकिड़ो हाकम बणिजी वञे थो ऐं हिकिड़ो मज़लूम। हाकम मज़लूम जे गले में ग़ुलामी जो तोक विझी मुख़्तलिफ़ वक़्त में उनखे छिके थो। मज़लूम जॾहिं ज़ुल्म जो निशानो बणिजे थो त बदकिरदारी ते अची वञे थो। इन्ही दौरान हुन जा पेर लहू लुहान थी वञनि था, पर पोइ बि हू पंहिंजी बेहसी छॾण लाइ तयारु कोन्हे, बल्कि मुसलसल उन्ही मश्क में पंहिंजो वक़्तु ज़ाया कनि था। जेकॾहिं हिननि 75-76 सालनि जी तारीख़ में असां पंहिंजी इज्तिमाही ज़िंदगी ते गौर कयूं त हिकु तरफ़ ज़ुल्म, बरबरियत, लूटमार जा बाज़ार, कूड़ियूं अनाऊं, मनहूस प्रोटोकॉल, गुरूर ऐं तकबर ऐं ऐश अयाशूं नज़र अचनि थियूं, त ॿिए तरफ़ ग़रीबनि जो दाहूं, मज़लूमनि जो आहूं, बुख, तकलीफ़ूं ऐं मातम नज़र अचनि था। हो कंदा पिया अचनि, असीं सहंदा पिया अचूं। न हो थकनि था, न असीं थकूं था। इन रवायत खे न हो ख़तमु करण था चाहिनि ऐं न वरी असीं निकिरण जी कोशिशि कयूं था। साबिक़ भारतीय सदर अबुल कलाम आज़ाद पंहिंजी किताब में लिखे थो त ईद नमाज़ खां पोइ चंद दोस्तनि पुछियो त तव्हां कहिड़ी दुआ घुरी? मूं जवाबु ॾिनो
त यार अब मुंहिंजी क़ौम खे सम्झण जी तौफ़ीक़ ॾे त इदारा फ़र्दनि खां मथां हूंदा आहिनि, पर असां वटि मामिलो उबतो आहे। हिते इदारनि जी बेहरमती करण वारा बि उहे आहिनि जेके कानून जा रखवाला आहिनि। हिते हुकूमतूं मुंतख़ब थियण खां पोइ अवामी मसइला हल करण बजाए पंजनि ख़फ़नि में लोधी वेंदियूं आहिनि ऐं पोइ उन्हनि खे हल करण जे लाइ पंहिंजूं तमामु सलाहियतूं वक़्फ़ करे छॾींदियूं आहिनि। विल डेवांट चवे थो त मुआशरा तकलीफ़कारी जी बजाए इंसानी फितरत जे मुताबिक़ अस्तवार थींदा आहिनि ऐं क़ौमूं बि इंसानी फितरत जे मुताबिक़ परवान चढ़ंदियूं आहिनि। ऐं हिते असांजे क़ाबिल ऐं माहिर हुक्मराननि खे 76 सालनि में इहा हिकिड़ी सादी ॻाल्हि सम्झ में कोन आई त जेकॾहिं आसानियूं तक़सीम न कयूं वञनि त मुश्किलातूं जमे थी वेंदियूं आहिनि। हिते इल्मु फ़लसफ़े या तारीख़ जे मुताले ते सियासत नाहे हलंदी, बल्कि हिते वॾो सियासतदान उहो आहे जंहिंजे जलसे में माण्हुनि जो तादादु ज़्यादा हुजे। उहे माण्हू जेकी बिरयानी जी प्लेट ते वॾेरनि जे मोकिलियल गाजनि ते चढ़ी जलसनि में अची सियासतदाननि जा हवाल ॿुधनि था। इहो आहे हिते जी सियासत जो मयार ऐं सियासतदाननि जो किरदारु। यादि रखो त तारीख़ खां वॾो को उस्तादु कोन्हे। ज़िंदगी जे हर मसइले जो हल उते मौजूदु आहे, पर शर्त इहो आहे त तव्हां में तलाश करण जेतिरी सघ मौजूदु हुजे। उहा तारीख़ न जेका तव्हांजे ज़हननि खे मैनिपुलेट करण जे लाइ पढ़ाई वञे थी, बल्कि उहा तारीख़ जेका दुनिया जे फ़लसफ़े खे बयानु करे थी, हक़ीक़त जे हवेलियुनि में सचाई जा होलनाक अक्स ॾेखारे थी। ज़िंदगी जे हर बदिलाव पुठियां हिकु जुस्तजू शामिल हूंदी आहे। पंहिंजे पाण ते गौर कयो, तव्हांजे पुठियां कहिड़ी जुस्तजू बीठी आहे। वोट ॾेई पंहिंजे उम्मीदवार खे कामयाबु करण जुस्तजू नाहे, न ई उन्हनि जी बकवास ते वाह वाह करण का जुस्तजू आहे, बल्कि जुस्तजू जज़्बनि जी उन जिद्दत जो नालो आहे जेका ज़िंदगी जे हर ज़रे जो हिसाब वठे थी। कंहिं हिकु मसइले ख़िलाफ़ उथी बीहण ऐं कामयाबु थियण खे तहरीक चइबो आहे, पर जेको आवाज़ नसलनि जो हिसाब करे तारीख़ ई बदिलाए छॾे उनखे इनकलाब चइबो आहे। हिते तहरीक जी न बल्कि इनकलाब जी ज़रूरत आहे। पंहिंजे पाण खे सुञाणो, पंहिंजे मयार खे सुञाणो। असीं इंसान आहियूं, इन्हनि जा सर ख़रीद ग़ुलाम न आहियूं जो हे जीअं चवनि असीं ईअं कयूं। असांजी धरती ते असांजे मथां हुक्मरानी कनि था त हिसाब ॾियनि, जवाबनि जी तलाश छॾे ॾियो, सवालनि जे सफ़र जो आगाज़ कयो। बुख में ख़ुदकुशियूं करण खां पहिरीं इन्हनि जे घरां चकर हणी अचो त इन्हनि जा बचा छा पिया खाइनि। जेकॾहिं इन्हनि जे घर में कुकड़ कढ़ाइयूं ठहनि ऐं तव्हांजा बचा 2 ॾींहंनि खां बुखिया हुजनि त पोइ ख़ुदकुशी पंहिंजे घर न कयो, बल्कि पाण सां गॾु पेट्रोल खणी इन्हनि जे बंगलनि जे गेटनि ते बि सोशल मीडिया ते लाइव अची दुनिया खे ॿुधाए चओ त तव्हां ख़ुदकुशी छो पिया कयो। यादि रखो, घर में पंहिंजे पाण खे मारण सां तव्हांखे छुटकारो मिली वेंदो, पर तब्दील कुझु बि कोन थींदो। माई जिंदो बि 5 न्याणियुनि खे हथ सां साड़ियो हो, पर पंहिंजे घर में न, दुनिया जे साम्हूं कोई मेजर बि पंहिंजे पाण खे बचाए न सघियो। पर पंहिंजे पाण खे मारण को हल न आहे, बल्कि पंहिंजी ज़िंदगी में उन्हनि खे फनाह कयो जेकी तव्हांजे नस्ल जी बर्बादी जा सबब आहिनि। गिची में हथ विझी पंहिंजे दफ़न थियल ख्वाबनि, ख़तमु कयल ख़्वाहिशनि ऐं अंदर में सड़ंदड़ उन्हनि हसरतनि जो हिसाब वठो जेकी इन्हनि ॼट जाहिलनि ऐं नाइलनि जे अयाशियुनि जे करे पैदा थियण खां अॻु मरी वञनि था। छॾियो इन्हनि जी चमचागिरी, इहे कॾहिं बि तव्हां सां सचा कोन थींदा। इन्हनि खे बसि पंहिंजे मफ़ाद सां मतिलबु ऐं पंहिंजी दौलत सां प्यारु हूंदो आहे। इन्हनि जे उतागनि ते कुतनि वारी ज़िंदगी गुज़ारण खां बहितर आहे पंहिंजी झोपड़ी में शींहं थी रहो। मौत त बराक आहे, अॼु न त सुभाणे लाज़मी अचणो आहे, पर मरण खां पहिरीं अहिड़ो किरदारु ठाहे वञो जो माण्हू इन्हनि वॾेरनि सां गॾु न, बल्कि तव्हांजी क़बर सां गॾु सेल्फियूं कढी शेयर करे फ़ख्रु महसूसु कनि। अज़मतूं कॾहिं विकामबियूं न आहिनि, न ई किरदारनि जा कॾहिं सौदा थींदा आहिनि। इंसान थियण जो मतिलबु इहो ई आहे त दुनिया ते पंहिंजा निशान छॾे वञो। पैदा थियण ऐं वरी मरण त हर मख़लूक़ खे अचे थो। ख़ामोशी सबर में कुझु न आहे रखियो। जेकॾहिं फ़ाइदो हुजे हा त दुनिया जी तारीख़ में कॾहिं बि को इनकलाब न अचे हा। यादि रखो त सिर्फ़ु दाहूं फरियादूं करे रोकनि जे लहरनि में मातम करण सां न तव्हांजूं ज़िंदगियूं तब्दील थींदियूं, न ई समाज में को बदिलाव ईंदो। तव्हां भले इन्हनि जा पेर झले पंहिंजी ज़िंदगी बदिलाइण जी कोशिशि कयो, पर फ़र्क़ु न काल्ह आयो हो न सुभाणे ईंदो। छो त मंज़िल ते पहुचण लाइ हलणो पवंदो आहे ऐं हक़नि जी हासिलात लाइ विढ़णो पवंदो आहे।